सभिनी दोस्तन के भलीका सिंध हेल्प जे चैनल ता एक नई किस्त लर्निंग माइंड्स वेब सीरीज का तवाजो मेजबान इलाही बख्श। हर साहिब अकल रखण वारो इंसान वो बाखूबी जाने थो ऐं चंगी तरह समझी सके थो त सोसाइटी मुआशरो समाज जी इस्लाह ऐं तामीर में क़ौमुनि जी फलाह ऐं कामयाबी ऐं तरक्की लिखियल हूंदी आहे। तारीख़ शाहिद आहे त माज़ीअ में जॾहिं बि कंहिं क़ौम पंहिंजे समाज खे समाज ठाहे रखियो, मुआशरो समाज सोसाइटी ई रही दुनिया में सरबुलंद रहियो ऐं कीअं समाज में किरदार जो डिस्ट्रक्शन थियो तीअं उहो समाज इख़लाक़ी ज़ुबू हालीअ जो शिकार थियो आहे। उन खां उहो मालूम थिए थो त फलाह ऐं कामयाबीअ जे लाइ समाज ऐं मुआशरे लाइ समाज जी इस्लाह ऐं उन खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। दोस्तो, उन सिलसिले में अॼु असां ही लाइव वेबिनार करे रहिया आहियूं, हाउ कैन सोसाइटी अफेक्ट योर करेक्टर। जेको मुआशरो आहे उहो असांखे या असां सोसाइटीअ जे किरदार खे कीअं बहितर थी सघे थी। इन सिलसिले में असांजा कई सवालात आहिनि, कई हर नौजवान जा सवाल हूंदा आहिनि, हर प्रोफेशनल जा सवालात हूंदा आहिनि त सोसाइटी असांखां हीअं करे थी, सोसाइटी असांखां हूअं करे थी, असांखां माण्हू हीअं वहिंवार कनि था, असांखां हीअं न थियणु घुरिजे। उन्हीअ जे सवालनि जे मुंझियल सवालनि जा जवाब ॾियण लाइ ऐं उन्हनि खे तशरीह करण लाइ असां हिकु ज़बरदस्त गेस्ट खे दावत ॾिनी आहे, जेको साईं डॉक्टर महबूब शेख साहब। साईं जिन जो तारीफ़ हर सिंधी जेको बि नौजवान आहे साईं सां ऐं साईं जन जे नाले खां वाक़ुफ़ आहिनि। साईं पाण PhD आहिनि। फर्दर जेको आहे असां साईं ॾे हलूं था ऐं साईं जो जीअं असांजो प्रोग्राम जो फॉर्मेट हूंदो आहे उन ई मुताबिक़ हलंदासीं। ही प्रोग्राम जेको आहे लाइव आहे फेसबुक ते, व्हाट्सएप जे ग्रुप ते ऐं हर उन्हनि शयुनि ते जेका सोशल मीडिया आहे youtube.com/sindhelp ते बि। तव्हां दोस्तनि खे असां ॿुधाईंदा हलूं त एज़ पर फॉर्मेट असां तव्हांखे सवाल जो करण जो मौक़ो बि ॾेई रहिया आहियूं। तव्हां असांजे फेसबुक पेज ते वञी उते तव्हां क्लिक करे तव्हां कमेंट्स में असांखे सवाल पुछी सघो था साईं सां। ऐं अॼु सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ही तमामु इंट्रस्टिंग प्रोग्राम थियण वारो आहे ऐं आई होप जेको आहे तव्हां पंहिंजा मुझियल सवालनि जा जवाब वठी सघो था साईं सां। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं महबूब डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी सिंध हेल्प जे प्लेटफॉर्म खे तव्हां अचण जे, तव्हांजी वॾी महिरबानी सर। महिरबानी करे कुर्ब करे दावत ॾिनी आहे ऐं मां चाहींदुमि त जेको बि ॻाल्हायां उहो इन मौज़ू ते पंहिंजे नौजवाननि जे लाइ हिकिड़ो पैगाम हुजे त जो हू भली इन प्रोग्राम खे हिकु भेरो, ॿ भेरा, टे भेरा ॾिसनि ऐं पंहिंजी ज़िंदगी में उहे शयूं पाण दोहराइनि त कीअं थी ज़िंदगी गुज़रे। ज़बरदस्त सर। असांजे एज़ पर प्रोग्राम जे फॉर्मेट जे मुताबिक़ असां टॉपिक से हलण सां पहिरियां ई असां तव्हांजे बारे में ॼाणणु चाहियूं था त डॉक्टर महबूब एज़ स्टूडेंट्स खां लाइफ खां वठी अॼु ताईं जेकियूं अचीवमेंट्स आहिनि शेयर कयो त असांजा जेका नौजवान आहिनि, जेकियूं असांजूं अदियूं ऐं अदिरा आहिनि, उहे तव्हांजे असांजे लर्निंग माइंड्स जो जेको सफ़र तय कयो आहे हेसि ताईं उन मां कुझु सबक हासिल कनि। प्लीज़ टेल अस योरसेल्फ। साईं मां ऐं मुंहिंजो ख़ानदान असीं सदियुनि खां वठी सिंधी आहियूं। ॾाॾाणनि खां ऐं नानाणनि खां प्योर ब्रीड सिंधी आहियूं। असांजो तालुक मेहर तालुके जे नंढे ॻोठ ॿुटसराई सां आहे, जिते न बिजली हुई ऐं न पाणी हुयो, न कोई म्यूनिसिपालिटी जूं सहूलियतूं हुयूं ऐं उते सिर्फ़ हिकिड़ो नंढो चइनि क्लासरूम्स ते मुश्तमिल प्राइमरी स्कूल हुयो, जिते मूं पंहिंजी प्राइमरी जा 4 साल पूरा कया ऐं उन खां पोइ हाई स्कूल लाड़काणे में दाख़िला वरिती, उतां मैट्रिक कई, डिग्री कॉलेज लाड़काणे मां इंटर कई ऐं उन खां पोइ सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में मां MSc ऑनर्स कई। मुंहिंजी पोज़ीशन आई यूनिवर्सिटी में ऐं मां स्कॉलरशिप होल्डर हुयुसि। यूनिवर्सिटी में पढ़ाई दौरान 4 मार्च जो तारीख़ी वाक़ियो आयो, जंहिंमें असां 207 शागिर्द जेके सिंध यूनिवर्सिटी जा हुया ऐं
इंजीनियरिंग कॉलेज जा हुया ऐं मेडिकल कॉलेज जा हुया, टंडरेजाम एग्रीकल्चर कॉलेज जा हुया। असां उहे पोइ जिते अॼु राजपूताना हॉस्पिटल हैदराबाद आहे उन जे साम्हूं असांखे हिते पुलिस ऐं रेंजर्स रोकियो। असां चइनि बसुनि में भरिजी पुरअमन एहतजाज करण लाइ हैदराबाद पे वियासीं पंहिंजे यूनिवर्सिटी जामशोरे खां। इते असांखे रोकियो वियो, असांजे मथां सख़्तु तशदुद कयो वियो ऐं पोइ असांखे सेंट्रल जेल हैदराबाद में रखियो वियो। 4-5 ॾींहंनि खां पोइ वरी असांखे आज़ादी मिली, असां पंहिंजे घर वियासीं। उन खां मोटी अचे जेका ॻाल्हि थी, असां वरी पंहिंजी पढ़ाई खे ईअं लॻी वियासीं जो पोइ मुंहिंजी वरी यूनिवर्सिटी में पोज़ीशन आई। 69 में जेको आहे सो मूंखे एज़ अ लेक्चरर जेको आहे C&S कॉलेज शिकारपुर में मूंखे जॉब मिलियो ऐं उन ई साल मूं वेस्ट पाकिस्तान पब्लिक सर्विस कमीशन क्वालिफाई करे एज़ अ लेक्चरर जेको आहे सो मां पको थी वियुसि। पोइ मुंहिंजो प्रमोशन थियो वरी ऐं उन खां पोइ मूंखे PhD जी स्कॉलरशिप आई रशिया में करण जी, जिते मां वियुसि। मुंहिंजो सब्जेक्ट बि PhD जो जेको हुयो टॉपिक हुयो रिसर्च जो, उहो यूनिक हुयो ऐं उन टॉपिक ते अञा ताईं कंहिं ॿिए माण्हूअ कमु न कयो आहे। मुंहिंजो टॉपिक कहिड़ो हुयो? सिंध जा मेडिसिनल प्लांट्स ऐं उन जी जेका आहे सा कंपेरेटिव स्टडी कोह काफ ते पैदा थींदड़ साॻा ॿूटा, यानी कि उहे ॿूटा जेके 4 ॿूटा हितां मां सिलेक्ट करे वियुसि, मटीरियल खणी वियुसि, वरी मां कोह काफ जबल ते वञी जेके से 4 ॾींहं रहियुमि। साॻा ॿूटा उन जबल ते ॻोल्हे हथ कयमि ऐं खणी अचे पोइ लेबोरेटरी में असां हुन ते मूं पंहिंजी रिसर्च कई ऐं मुंहिंजी PhD उतां मूंखे मिली। मां डोकरी डिग्री कॉलेज जो 4 साल प्रिंसिपल रहियुसि ऐं जॾहिं मां प्रिंसिपल थियुसि त उन महिल सॼे सिंध में नंढे में नंढी उमिरि वारो मां प्रिंसिपल हुयुसि। अञा मूंखे ग्रेड 18 हुयो, जेको ॾाढो रेयरली थींदो आहे त 18 ग्रेड वारे माण्हूअ खे प्रिंसिपल करे रखियो वञे। मूंखे उते प्रिंसिपल ऑफ द रीजन जो जेको आहे सो सर्टिफिकेट मिलियो। उन खां पोइ जॾहिं मूंखे ग्रेड 19 मां क्वालिफाई कई कमीशन, वरी मां ॿीहर कमीशन क्वालिफाई कई त पोइ मां DJ कॉलेज कराची में वाइस प्रिंसिपल थी आयुसि ऐं इते ई हुयुसि त मुंहिंजी वरी पोस्टिंग थी वई पाकिस्तान इंटरनेशनल स्कूल जद्दा में प्रिंसिपल जी। याद कराईंदो हलां त जद्दा में पाकिस्तान इंटरनेशनल स्कूल जेको आहे, जंहिंजो अॻ में नालो हूंदो पाकिस्तान एम्बेसी स्कूल जद्दा, उन स्कूल खे ठहे 25 साल थिया हुआ जॾहिं मां 1989 में वञी स्कूल ज्वाइन कयो एज प्रिंसिपल। ऐं उन स्कूल जे 25 साला तारीख़ में मां पहिरियों सिंधी हुयुसि जंहिंखे उते इहा अपॉइंटमेंट मिली। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त मां जॾहिं छॾे आयुसि 2 सालनि खां पोइ स्कूल, त हिन महिल ताईं वरी को उते सिंधी अञा न वियो आहे। उन स्कूल जी मां वज़ाहत कंदो हलां। ॾाढी हिकिड़ी रिलेटेड असांजे नौजवान लाइ ॻाल्हि थींदी ऐं उस्तादनि लाइ जेके हींअर प्रोफेसर टीचर्स आहिनि। त उन स्कूल में तक़रीबन 9000 जे क़रीब ॿार हुया जॾहिं मां वियो। अॻ में उहो इंग्लिश मीडियम हुयो, पोइ वरी जनरल ज़िया अचे उनखे उर्दू मीडियम कयो ऐं उन खां पोइ वरी उन में ॿई जेके ऑप्शन ॾिना विया इंग्लिश ऐं उर्दू। मां जॾहिं वियुसि त उते सऊदी अरब जी जेका सिंधी कम्यूनिटी हुई, अवां सभिनी खे ख़बर हुअणु खपे त सऊदी अरब जे हर शहर में सिंध जा माण्हू मौजूदु आहिनि
पर उहे विजिबल न आहिनि जो उहे हारी ड्राइवर ऐं मिस्त्री ऐं नंढा नंढा कारोबार वग़ैरह उन्हनि में आहिनि। हाणे वरी किन चङनि पोज़ीशन ते आहिनि, पर जीअं त उन्हनि जे लाइ पोइ पढ़ाई जो बंदोबस्तु थियल न हुयो, तंहिं करे उन्हनि जा ॿार पढ़ंदा न हुया, घिटियुनि में रुलंदा हुया। जॾहिं उहे मूंसां मिलिया अचे त पोइ मां पहिरियों भेरो उन पाकिस्तान इंटरनेशनल स्कूल जद्दा खे 3 मीडियम वारो स्कूल कयो, इंग्लिश, उर्दू ऐं सिंधी। ज़बरदस्त। ऐं तव्हांखे हैरत थींदी जॾहिं इहो जद्दा में हिकु क़िस्म जो पढ़ो अची वियो त सिंधी प्रिंसिपल आयो आहे ऐं उन जेको आहे सो सिंधी सेक्शन खोलियो आहे, ऐं जेका तारीख़ रखीसीं असां दाख़िला जी त इलाही बख़्श पहिरें ॾींहुं हुई 300 ॿारनि खे दाख़िला थी वई। नियाणियूं ऐं छोकिरा असां दाख़िला सभिनी लाइ खोली ऐं उन्हनि खे उहा दाख़िले में, ऐं अॼु ॾींहं ताईं उहो सिंधी सेक्शन कामयाबु आहे, हले थो पियो, उन में ॿार अचनि था पिया। पर इहा ॻाल्हि जेका आहे उन वक़्त जे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ साहब खे जॾहिं जद्दा में आयो त उनखे जॾहिं इहा शिकायत कई वई त उन्हनि खे इहा ॻाल्हि हुकुमरान खे न वणी, ऐं हुननि जेको आहे सो मुंहिंजो जेको 3 सालनि जो टेन्योर हो उहो घटाए 2 साल करे मूंखे वापसि घुराए वरितो। पर मूंखे ख़ुशी आहे त उहो जेको बुनियाद असां रखी आयासीं सिंध जे ॿारनि खे पढ़ाइण जो, उहो 30 सालनि खां पोइ बि जारी वसारी आहे, उनखे अञा ताईं को ख़तमु न करे सघियो आहे, तमामु तर कोशिश जे बावजूदि। मां जॾहिं सां उतां मोटी आयुमि जद्दा मां त मां आदमजी कॉलेज में वाइस प्रिंसिपल थियुसि, ऐं इतां वरी मूंखे कयो वियो कैडेट कॉलेज सांगढ़ एट याम नवाज़ अली जो फाउंडर प्रिंसिपल। इहो जेको कॉलेज हुयो याम नवाज़ अली लाइ, उन में पहिरियों कंहिं हिकिड़े ॿिए यूनिफॉर्म वारे ऑफिसर खे मुक़ररु कयो वियो, जेका कैडेट कॉलेज जी रिवायत रही आहे, अमां सभिनी खे ख़बर आहे। पर उन जी जेका जोग्राफिकल लोकेशन हुई, जंहिं जाइ ते कॉलेज ठहे पियो, उहो एतिरी त थोरो ॾुखियो हुई जो उन लिखी ॾिनो त हिते फीज़िबल न आहे। पर पोइ वरी जॾहिं मूंखे ओॾे मुक़ररु कयो वियो त मूं लिखी ॾिनो त इहो कॉलेज फीज़िबल बि आहे ऐं ठहंदो बि सही ऐं ठाहे ॾेखारींदो, ऐं मां उहो कमु उनखे करे ॾेखारियो। 5 साल मां उते रहियुमि, प्रिंसिपल थी उनजे कॉलेज जो प्रोजेक्ट खे जेको आहे सो तमामु वॾे पैमाने ते आणे कामयाबु करे पोइ वरी मां हेॾे मोटी आयुसि। जॾहिं मां कराची मोटी आयुसि त वरी मुंहिंजी आयशा बावानी कॉलेज में एज़ वाइस प्रिंसिपल जेका आहे सब पोस्टिंग थी, ऐं इतां जेको आहे वरी मुंहिंजी पोस्टिंग जेका थी एज़ चेयरमैन बोर्ड ऑफ एजुकेशन लाड़काने थी। 3.5 साल मां हुते रहियुमि लाड़काने में। उतां मां मोटी आयुमि त डायरेक्टर ब्यूरो ऑफ करिकुलम ॼाम शुरू थियुमि। ॼाम शुरू जो जॾहिं मां ब्यूरो ऑफ करिकुलम डायरेक्टर थियुमि त सभिनी सब्जेक्ट्स जी जेको सिलेबस हुई उहा वारे वटे सां रिवाइज थी, अपग्रेड थी, सवाइ सिंधी सब्जेक्ट जे। ऐं जॾहिं उहो मूं करेस्पॉन्डेंस ॾिठी त 28 सालनि में उहा रिवाइज न थी सिलेबस, न ई उन ते के नवां टेक्स्ट बुक्स लिखिया विया। उहे पाण ई पुराणी सिलेबस हुई, उन ते इहो कमु हले पियो करिकुलम ते। फेडरल गवर्नमेंट खे लिखी करे उन खां परमिशन वरितमि, उन्हनि परमिशन बि ॾिनी, फंडिंग बि कई, ऐं पोइ असां 28 सालनि खां पोइ उहा सिंधी लैंग्वेज जी, सिंधी सब्जेक्ट जी जेका आहे सा करिकुलम जेका आहे सा रिवाइज करे अपडेट करे ऐं फेडरल गवर्नमेंट खे ॾींसीं, जिन पोइ अप्रूव कयो, ऐं पोइ उहे किताबनि जो कमु वरी पोइ उन ते शुरू थियो। उतां मूंखे ट्रांसफर करे रखियऊं पाइट नवाबशाह।
उते करे रखियो एज डीजी नवा पाइट जो। पाइट जी माना है पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ टीचर एजुकेशन। पाइट जो जेको इदारा आहिनि उहे पंजाब में बि आहिनि, बलूचिस्तान में बि आहिनि ऐं खैबर पख्तूनख्वा में बि आहिनि। पंजाब वारनि इनिशिएटिव वठी उन पाइट खे कन्वर्ट कयो यूनिवर्सिटी में। नज़र हुसैन महर साहब सेक्रेटरी एजुकेशन हुयो, के बी रिन साहब चीफ सेक्रेटरी हुया ऐं ॿिन्ही जो तालुक़ु नवाब शाह में। ॿिन्ही मूंखे चयो त इन लाइ असांखे प्रोपोज़ल ठाहे ॾियो, फिज़िबिलिटी ठाहे ॾियो, असां इन खे यूनिवर्सिटी में कन्वर्ट कयूं। मां उहा फिज़िबिलिटी ठाहे, प्रोपोज़ल ठाहे, पूरो तयारु करे उन्हनि खे ॾिनो गवर्नमेंट ऑफ सिंध खे त मुंहिंजी त उनखे एप्रूव करणो। अॻु में ई सेक्रेटरी एजुकेशन चेंज थी वियो ऐं चीफ सेक्रेटरी बि चेंज थी वियो। उहो प्रोपोज़ल उन ते कमु न थियो ऐं उहो जो मां उनखे 2000 में इहो प्रोपोज़ल ठाहे ॾिनो आहे, 2001 में उनखे 20 साल थिया आहिनि त उन प्रोपोज़ल खे अॼु ॾींहुं ताईं कंहिं टेकअप न कयो आहे। वन पाइट बहितरीन लोकेशन ते ऐं बहितरीन कैंपस वारी हुअण करे कुझु थोरे ख़र्च सां इहा हिकिड़ी टीचर्स एजुकेशन जी बहितरीन यूनिवर्सिटी थी सघे पई। जीअं कराची में आगा खान यूनिवर्सिटी वारनि इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन डेवलपमेंट IED जे नाले सां ठाहियो आहे, त जेकॾहिं असां उहो मॉडल खणूं हा त उहा बि यूनिवर्सिटी हिकिड़ी टीचर्स एजुकेशन जे लाइ बहितरीन हुई। उतां पोइ मां एडिशनल सेक्रेटरी थी ते कमु कयो ऐं इन दौरान जेको आहे सो मूंखे सेक्रेटरी एजुकेशन जी बि चार्ज रही। पोइ वरी मुंहिंजी पोस्टिंग थी बोर्ड ऑफ एजुकेशन सखर में एज चेयरमैन। उते मां 5.5 साल रहियुमि ऐं उतां मोटियुमि त वरी पोइ मूंखे लियारी यूनिवर्सिटी जो फाउंडर रजिस्ट्रार करे रखियो वियो, जितां मां हाणे रिटायर करे ऐं पंहिंजो घर आहियां। ज़बरदस्त सर। असां दोस्तो तव्हां ॾिठो सर जो सफ़र। सर जेको आहे एज ए स्टूडेंट्स खां वठी स्ट्रेगलर प्लस जेको आहे पोजीशन होल्डर ऐं देन जो कई शयुनि खे जीअं साईं जो वॾी अचीवमेंट कैडेट कॉलेज जे हवाले सां ॿुधाई। पाण PhD करण विया ॿार, मतिलबु वेल अवेयर वेल एजुकेटेड उन टाइम ते बि हुआ पाण 80s 90s जे दौर में बि। ऐं साईं जेको आहे वॾियूं अचीवमेंट इयूं आहिनि जे सिंध जे एजुकेशन सेक्टर सां वॾो रहियो आहे ऐं कमिटेड रहियो आहे ऐं कमु कयो आहे। वाक़ई हुन में नो डाउट आहे सर जो कमु जेको आहे टीचर्स ट्रेनिंग जे हवाले सां जेको आहे हेड जीअं स्टूडेंट्स खे ग्रोइंग में बि तमामु वधीक कमु रहियो आहे। ऐं हाणे अचूं था सर असां पंहिंजे टॉपिक जे तरफ़। तव्हां मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में रहिया आहियो, मुख़्तलिफ़ कल्चर्स ॾिठा आहिनि, तव्हां मुख़्तलिफ़ जेका आहे शयूं ॾिठियूं आहिनि, तव्हां उन्हनि खे ऑब्ज़र्व कयो आहे। वधि में वधि त लर्निंग प्रोसेस हूंदो आहे। लर्निंग में जेको आहे उहो ॿार स्कूल खां शुरू कंदो आहे। तव्हां उन्हनि सोसाइटियुनि खे उते टच कयो आहे। जीअं तव्हां जदे जो पंहिंजो ॿुधायो, सऊदी अरब जो तजुर्बो ॿुधायो, तव्हां पंहिंजे कैडेट कॉलेज जो तजुर्बो ॿुधायो। अॼु जो टॉपिक बि उन हवाले सां आहे। दोस्तनि खे वंस अगेन चई रहिया आहियूं त तव्हां जेको आहे फेसबुक ते या यूट्यूब ते जिते बि तव्हांखे आहे तव्हां एक्सेस आहे उन ते तव्हां असांखे सवाल छॾे सघो था। ऐं काफ़ी दोस्त छॾे बि रहिया आहिनि सवाल ऐं कया बि आहिनि। उन्हनि खे अॻिते असां सवालनि खे वठंदासीं। पर साईं असां बेसिक पंहिंजे टॉपिक ते हलूं था त असांजो टॉपिक जेको आहे अॼु उन सां तव्हां ॿुधायो त असांजो जेको आहे मुआशिरो आहे छा ऐं मुआशिरो जेको आहे छा डिमांड करे रहियो आहे। प्लीज़। चंद ॾींहं थिया त मां फेसबुक ते हिकिड़ी पोस्ट पढ़ी। जी जी। कीनिया जो हिकिड़ो अब्दुल मुतल नाले रेसर हुयो, जी जी, जेको हिकिड़ी इंटरनेशनल डुकण वारी कॉम्पिटिशन में हिसो पियो वठे। जॾहिं उहो फिनिश लाइन जे वेझो पहुतो त हो थोरो कंफ्यूज थी वियो। उनखे जेको सेकंड नंबर ते फॉलो करे पियो मुसलसल, उहो हिकिड़ो स्पेन जो हिकिड़ो इवान नाले रांदीगर हुयो। उन जॾहिं ॾिठो त ही जेको मुसलसल मूंखां अॻ में वञे थो पियो, रांदि खटण जे वेझो अची थोरो कंफ्यूज थिया त हुनखे हकल करे चयो त होशियारी वठ। पर हुन
स्पेनिश में ॻाल्हायो, हो कीनिया वारो खिलाड़ी जेको उहो स्पेनिश न पियो ॼाणे, हुन सम्झो कोन, वरी हुनखे इशारे सां चई ते साम्हूं जेका लाइन थी टपी वई, हुनखे हिकदमि सेकंड्स में होश अची वियो, हो लाइन टपियो, हुनखे गोल्ड मेडल मिली। उन इवान खां जेको आहे सो सहाफ़िन पुछियो स्पेनिश वारे खां जी जी त तूं जेकॾहिं हुनखे ख़बरदार न करी हा त तूं त आराम सां खटी सघें पियो। हुन चयो हा मां आराम सां खटी सघां पियो, पर मां घर वञी पंहिंजी माउ खे छा ॿुधायां। मुंहिंजी माउ इहा मैच ॾिसे पई, हू यको ॾिसे पई त इहो खिलाड़ी जेको हुयो उहो मूंखां यको अॻ में हले पियो, फिनिश लाइन जे वेझो पहुची, हो थोरो कंफ्यूज थियो। हाणे उन जे उन मामूली मुंझारे जो जेकर मां फ़ाइदो वठां त पोइ उहा जीत मूंखे हमेशह मज़ो न ॾे हा। हाणे ॾिसो, पहिरीं जेको तरबियत गाह आहे ॿार जी, उहा उनजी माउ आहे, उनजो घर आहे, उनजो पीउ आहे, जंहिंखे हो रोल मॉडल ठाहे थो। इन नौजवान खिलाड़ीअ पंहिंजी माउ खे रोल मॉडल ठाहियो, जंहिं हुनखे हमेशह सबक ॾिनो सचाई जो। उन खां पोइ ॿार लाइ, नौजवान लाइ जेको रोल मॉडल थिए थो उहो उनजो उस्ताद थिए, उहो उनजो टीचर थिए थो, जंहिंखे हो बचपन खां वठी निहारे थो त कीअं मां कहिड़ो किरदारु अदा कयां। ॻोठ ॿुटसराई में जिते मां प्राइमरी पढ़ियुसि, उते नंढड़ो स्कूल हुयो जंहिंजो हेडमास्टर साईं वली मोहम्मद। फर्नीचर घटि हुयो ऐं उन स्कूल में अमीर, ग़रीब, हारी, नारी, मिसकीन, एमपीअ जा ॿार, ज़मींदारनि जा ॿार गॾु विहंदा हुआसीं। बेंचूं थोरियूं हुयूं। हेडमास्टर साहिबु हिकिड़ो उसूल ठाहे छॾियो त जेको अॻ में ईंदो उहो बेंच ते विहंदो, जेको देर सां ईंदो उहो हेठि तॾे ते विहंदो। उहो पहिरियों जेको सबक जेको मूंखे ज़िंदगी में हमेशह कमु आयो ऐं दिमाग़ में वेहिजी वियो, हिकु त टाइम जी पाबंदी कजे ऐं ॿियो इंसाफ़ कजे। इहो न ॾिसजे त ही ॿार ग़रीब आहे या अमीर आहे, ही कंहिं वॾेरे जो पुटु आहे या हारी जो पुटु आहे, न, जेको टाइम ते पहुतो उनखे बेंच मिली, वॾेरो ॿार भली अचे उनजे पेरनि में तॾे ते वेहे। इहो किरदारु मुंहिंजे लाइ आइडियल थी। उतां जॾहिं पोइ असां आयासीं लाड़काने हाई स्कूल में, असांखे इंग्लिश पढ़ाईंदो साईं लक्ष्मण दास, जंहिं कॾहिं बि मोकल न वरिती, जंहिं कॾहिं बि इहो न ॿुधायो त हुनजी पघार केतिरी घटि आहे या छा आहे, जंहिं कॾहिं बि असां सां क्लास में का बि गुफ़्तगू न कई सवाइ पंहिंजे सब्जेक्ट पढ़ाइण जी। जॾहिं मां अॻिते हली पाण टीचर थियुसि, कॉलेज टीचर थियुसि, लेक्चरार ऐं प्रोफेसर, त मूंखे साईं लक्ष्मण दास इहा ॻाल्हि यादि ईंदी हुई त क्लास में सब्जेक्ट खां अलावा कंहिं ॿी ॻाल्हि ते गुफ़्तगू न कयो, ते जीअं ॿार जी किरदार साज़ी जेका शख़्सियत ठहे, उन में तव्हांजो तसवर जेको आहे सो वाज़े अचे। असांजो ॿार त जेको आहे सो ॼमे थो फ़रिश्तनि वांगुरु, पर जॾहिं हू पंहिंजे घर में रोल मॉडल नथो ॾिसे, स्कूल वञे थो उते रोल मॉडल नथो ॾिसे, ॿाहिरि सोसाइटी में वञे थो त उते हुनखे मुख़्तलिफ़ अहिड़ियूं शयूं मिलनि थियूं जंहिंजे करे हुनजी शख़्सियत जेका आहे उहा पज़ल्ड रहे थी, कंफ्यूज़ रहे थी त अॻिते हली मां छा थियां, अॻिते हली मां छा थियां। जॾहिं स्कूलनि में, कॉलेजनि में ॿारनि खां को सुवाल पुछिबो आहे त तव्हां छा थींदव, त सभई चवंदा त असां CSP ऑफिसर थींदासीं, असां SP थींदासीं, असां कस्टम में वेंदासीं। हाणे उहो ॿार जे ज़हन में ख़्याल छो थो अचे, छो जो माशरे में ॾिसे थो त उन्हनि खे जेके इन क्लास खे, इन तबिके खे जेके सहूलियतूं, जेके अख़्तियारात आहिनि, उहे पूरे माशरे जे ॿिए कंहिं बि तबिके खे न आहिनि। तंहिं करे हुनजो रुख़ बि ओॾे थिए। पर जेकॾहिं हुनखे इहो यकीन हुजे ऐं ॿुधायो वञे, उनजे ज़हन में इहा शइ इनकलकेट कई वञे
त रिज़्क़ हिलाल ई सभ खां बहितरीन जेको आहे ज़रियो आहे ज़िंदगी गुज़ारण जो, त शायदि हू उन तरफ़ वञण जे बजाए चए त मां टीचर थींदुसि, मां डॉक्टर थींदुसि, मां अदीब थींदुसि, मां शाइर थींदुसि, मां लेखक थींदुसि, मां कंप्यूटर ऑपरेटर थींदुसि। छो न चए? मां जॾहिं PhD लाइ वियसि त मुंहिंजी क्लासमेट हुई छोकिरी, उनजे भाणे जो सां मुंहिंजी मुलाक़ात थी जंहिंजी उमिरि कोई 10-12 साल हुई। मां उन खां पुछियो तूं छा थींदे? चई मां बोरची थींदुसि। अरे बाबा तूं बोरची छो थींदी? तूं हेॾी तालीम वठो, ॻाल्हि माल वग़ैरह न पढ़ंदे? चई न, मां पढ़ी तालीम पूरी करे मां बोरची थींदुसि, मूंखे मानी पचाइण जो शौक़ु आहे। ऐं पोइ उन छोकिरे जी माउ ॿुधायो त हे घुमी फिरी स्कूल मां मोटंदो आहे, अचे वरी किचन में अची मूंसां बीहंदो आहे, हेल्प कंदो आहे, चवंदो आहे त मां बोरची थींदुसि, मां बोरची थींदुसि। हाणे हुनखे बोरची सॾाइण में थियण में को बि ऐब न पियो महसूसु करे। माशरे हुनखे इहा ताक़त ॾिनी, इहा हुनखे सोच ॾिनी त जेके बि कमु कंदड़ माण्हू आहिनि, जेको बि पोरियो कंदड़ माण्हू आहिनि, या जेके जंहिं बि प्रोफेशन में वञनि था, उन्हनि सभिनी जी इज़त जेका आहे सा बराबरि आहे। हुनखे इहो कॾहिं बि अहसासु न थियो त मूंखां उहे ॿिया जेके ब्यूरोक्रेट थींदा या ॿिया थींदा। हाणे इहा आहे असांजे माशरे जी वॾे में वॾी ख़राबी, जंहिंमें असां पीड़िजी विया आहियूं ऐं उतां निकिरी नथा सघूं। कीअं कढिजे? तव्हां सर ज़बरदस्त ॿुधायो त सोसाइटी में इहे 3 शयूं ज़रूरी आहिनि, जिन में टाइमिंग, जस्टिस प्लस तव्हांजो जेको आहे लेगेसी जेका आहे कंहिंसां न रखिजे। हाणे साईं अचूं था असां पंहिंजे टॉपिक जेको अॼु दोस्तनि सभिनि खे ॿुधाईंदा हलूं त असां जेको वेबिनार करे रहिया आहियूं उहो हाउ कैन सोसाइटी अफेक्ट यूअर कैरेक्टर। ऐं हाणे अचूं था असांजो जेको नौजवान तबिको आहे, त जेके नौजवान आहिनि उन्हनि जो असांजो सोसाइटीअ ते मसइलो इहो हूंदो आहे, ॾाढी गिला पंहिंजो जेको आहे शिकायतूं। इहो ॿुधायो असांखे, इहो सेखारियो पंहिंजे एॾे वॾे तजुर्बे खां, त सोसाइटीअ में जेको आहे पंहिंजे कैरेक्टर खे असां कीअं नुमायां करे सघूं था, कीअं उनखे बहितर करे सघूं था, कीअं सोसाइटीअ सां कनेक्ट थी सघूं था, इहे शयूं जेकियूं आहिनि कीअं असां पंहिंजो पाण खे उन्हनि में एडजस्ट करे सघूं था। प्लीज़ इन्हनि ते थोरी रोशनी हुजे। साईं मुंहिंजो जी त वास्तो ई नौजवाननि सां आहे। जी 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 47 साल सर्विस कई साईं, पढ़ायो साईं, कॉलेजनि में स्टूडेंट्स सां वास्तो ई वास्तो, हर जॻह ते वास्तो रहियो आहे। जेका शइ मूं महसूसु कई इन सॼे 47 सालनि जे दौरान, त सिंध जो ॿार, सिंधी स्पीकिंग ॿार ॿियनि ॿोलियुनि ॻाल्हाईंदड़ ॿारनि खां कुझु वधीक ज़हीन ऐं होशियारु आहे। वरी उन्हनि ॿारनि में जेके ख़ुशहाल घराने ऐं पैसे वारे घराने जा ॿार आहिनि, उन्हनि जे मुक़ाबले में जेके ग़रीब ऐं लोअर मिडिल क्लास जा ॿार आहिनि, उन्हनि में जुस्तजू, जांच, जदवजहद, मेहनत जी वधीक जेका आहे सा ख़्वाहिश आहे। जॾहिं वॾे घर जो ॿार अचे थो, वेहे थो, त हो रिलैक्स्ड आहे। मां उनखे क्लास में हमेशह रिलैक्स ॾिठो। उनखे ख़बर आहे त उनजे बैकग्राउंड में पैसा बि आहिनि, घर बि आहे, माल आहे, मिल्कियत आहे, हुनजे पीउ जी सिफ़ारिश आहे। पर ग़रीब, मिसकीन ऐं लोअर मिडिल क्लास जो ॿार आहे या मिडिल क्लास जो, उहो इन्हनि शयुनि खां महरूम आहे। पर उन में हिकिड़ी शइ आहे जेका हुननि में कान्हे, उहा आहे जदवजहद करण जी कोशिश, मेहनत, अॻिते वधण जो शौक़ु। ऐं उहा जेका चिणग हुननि में आहे, उहा चिणग ई हुनखे अॻिते वधाए थी। ऐं अहिड़ा सवें हज़ारे मिसाल आहिनि त उन्हनि ग़रीब ॿारनि उन्हनि महिनत करे, जदोजहद करे तमामु अहम तरीन उहिदनि ते पहुता आहिनि।
उन्हनि पोइ CSS बि क्वालिफाई कई आहे ऐं उन्हनि पंहिंजे जेकॾहिं मेडिकल में आहिनि त उते हुननि पंहिंजो कामयाबी हासिल कई आहे। जे इंजीनियरिंग में आहे त उते कामयाबी हासिल कई अथऊं। ऐं अदीब, शाइर, लेखक बि उन्हनि तबिके मां घणा थिया आहिनि जंहिं पोइ अहसास ऐं महरूमी मां गुज़री रहियो आहे। उन्हनि मां ई घणा उहे माण्हू थियनि था, उन्हनि जो माइंड वधीक फर्टाइल आहे। मां जॾहिं कैडेट कॉलेज सांगड़ में प्रिंसिपल हुयुसि त पंजाब जे कोटा ते हिकिड़े MNA जो पुटु आयो। उन मूंखे चयो त ये मेरा बेटा तो बहुत बिगड़ा हुआ है, तो इसके साथ एक इजाजत दें कि नौकर हो, इसको नहलाए धुलाए कपड़े पहनाए वगैरह वगैरह वगैरह। मुझ मां जेकॾहिं इहे फरमाइश शुरू कंदी त पोइ पंहिंजे ॿार खे घर में रख पढ़ाए। हिते त जेको असांजो डिसिप्लिन आहे ऐं जेको असांजो तरीक़ेकार उन मूजिबि हलंदो। हुन चयो ठीकु आहे, आप रख लें। छोकिरो निंड मां उथे ई कोन, हुनखे आदत 10 बजे असांजी सुबुह जी पीरियड थिए सवेल। पोइ जॾहिं हुनखे इहा ॻाल्हि ॿुधाई वई ऐं मथां जेको बाक़ाइदा सख़्ती कई वई त पोइ आहिस्ते आहिस्ते जेको आहे सो मोटी आयो ऐं पंहिंजो कमु शुरू कयईं। हाणे बि हो पंजाब असेंबली में MP आहे, कॾहिं कॾहिं फोन कंदो आहे, चवंदो सर अगर आपने मेरे ऊपर वो सख्ती न की होती तो मैं बिगड़ा हुआ था, और उस वक्त से मैंने आपको अपना आइडियल टीचर बनाया हुआ है और मैं आज भी पाबंदी से उड़ता हूँ और काम करता हूँ। त ही माशरो, स्कूल, वालदेन, ये सभई असां उन ॿार खे कैरेक्टर बिल्डिंग कयूं था, उनखे आणे सघूं था। पर इहा ॻाल्हि एडमिट करणी आहे असांखे त असांजो नौजवान कंफ्यूज़ ॾाढो आहे। हुनजो मेरिट ते एतबार खॼी वियो आहे। वो अप्लाई त करे थो हर जाइ ते, कोशिश त करे थो, तयारी बि करे थो, पर हुनजे दिलि जे कंहिं न कंहिं कुंड में, कंहिं न कंहिं खाने में इहो ख़्यालु रहे थो यार ख़बर न आहे थींदुसि अलाए न थींदुसि। हाणे उहा जेका लेवल आहे न सोचण, ख़बर न आहे थींदुसि या न थींदुसि, उन ते कंट्रोल करणो आहे उन ॿार खे। ऐं उहो कंट्रोल करे सघे थो, उहो पंहिंजी शख़्सियत में ख़ुदि एतमादी पैदा करे, पंहिंजो पाण ते यकीन रखे, अलाह साईं ते यकीन रखे ऐं पंहिंजी तयारी जेका आहे सा मुकमिल करे। मां जो इहो ईमान आहे त हिकिड़ी अटेम्प्ट में जेकॾहिं हू नाकामयाब थींदो त ॿिए में कामयाब थींदो, ॿिए में न थींदो त 3 में थींदो, पर कामयाब ज़रूरु थींदो। उन नौजवान खे पंहिंजी महिनत ऐं सचाई जो मिठो मेवो एट द एंड ऑफ द डे ज़रूर 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 मिलणो आहे। मायूसी मां उनखे निकिरणो आहे। ज़बरदस्त सर, तव्हां जीअं ॿुधायो त जे असां कमिटेड रहूं था त हिकिड़ो त असां जेका मायूसी आहे उन खां ॿाहिरि अचूं, मुआशरे खां मायूस न आहे थियूं। मुआशरे में ई रही करे असां बहितरीअ जी तरफ़ बहितरीन पॉज़िटिव शयुनि जे हलणु घुरिजे। सर इहो पॉइंट ज़बरदस्त ॿुधाई त असांजो जेको मेन जेको मसइलो ई हूंदो आहे, असां मुआशरे खां शिकायतुनि जे बजाए असां ॾियण जी कोशिशि न कंदा आहियूं ऐं ॾियणु जेको आहे उहो ई बहितरीनु हूंदो आहे। त उन में तव्हां जेका आहे पंहिंजी स्ट्रगल रखो ऐं पंहिंजे जेको कम सां कमिटेड हुजो। जीअं सर शुरूअ में ॿुधायो त असांजो जेको उहो ई शागिर्दु अॻिते निकितो आहे जेको असांजो मिडिल क्लास ऐं घटि हारी जो पुटु ऐं घटि जेको आहे अदीब प्लस जेका वॾा वॾा शाइर आहिनि उहे ईअं ई निकिता आहिनि, या वॾा एजुकेशनिस्ट आहिनि उहे बि इन हेठि तबिके खां निकिता आहिनि। त उन्हनि जो उहो ई मोटिव हो त उहे स्ट्रगलर आहिनि, महिनत कंदड़ आहिनि। मुआशरे में रही करे तव्हां पंहिंजी महिनत कयो, पंहिंजो मेरिट तव्हांजे अॼुकल्ह स्किल्स जी दुनिया आहे। जेकॾहिं तव्हांजो स्किल सेट आहे त तव्हां अॻिते वधी सघो था। सर उहा ई ॻाल्हि करे रहियो हो साईं। हाणे अॻिते असां सोसाइटीअ ते अचूं था त सोसाइटीअ जो असांजो जेको मौज़ू आहे उन जी तरफ़, त सोसाइटी जेका आहे फंक्शन्स जेका आहिनि सोसाइटीअ जा उहे कीअं बहितर थी सघनि था, या सोसाइटी जेका आहे सोसाइटीअ में जेको रवैया आहिनि उन्हनि खे कीअं बहितर करे सघूं था, त उहे बहितर असां जेकॾहिं इम्प्लीमेंट कयूं। तव्हां डिफरेंट सोसाइटीज़ खां ॾिठो आहे त जेकॾहिं असांजी सोशल सोसाइटी जेका असांजा सोशल करेक्टर बिल्डिंग आहे उन में कहिड़ो इम्पैक्ट थींदो। तव्हां असांखे इहो ॿुधायो
सोसाइटी जो बिहेवियर ऐं इंसान जो बिहेवियर जेको पार्ट आहे उन में जेको आहे करेक्टर बिल्डिंग जो किथे किरदारु रहे थो। असां हींअर हिकिड़ी असांजी थिंक टैंक आहे सिंध विजन जे नाले सां जी जी ऐं उनखे तक़रीबन हिन महिल 97,000 फॉलोवर आहिनि माशाअल्लाह जेको असांजो पेज आहे उन ते ऐं असां ऑलमोस्ट डेली सिंध जे कंहिं न कंहिं मसइले ते ॻाल्हायूं था सही रोज़गार जी ॻाल्हि कयूं था जॉब्स ऐं जेके बि इशूज़ आहिनि एजुकेशन जा ऐं ॿिया उन बारे में असां नौजवाननि जी तरबियत बि कयूं था आगाह बि कयूं था उनखे अपडेट बि कयूं था सही ऐं असां सां गॾु नौजवान आहिनि शामिल जेके पंहिंजी राय बि ॾियनि था वरी पोइ असां उनखे गाइड कयूं था सही ॾिसो जंहिं माण्हू जे घर में जेकॾहिं उनखे 3 वेला मानी मिले थी त उहो ख़ुशहाल आहे बहितरीन आहे पर जेकॾहिं 2 वेला मिले थी त बि उहो बहितर आहे उन खां जंहिंखे 1 वेलो मिले थी जेकॾहिं जंहिंखे घर में 1 वेलो मिले थो उहो उन खां बहितरीन जेके 1 वेले लाइ बि मोहताज आहिनि असांजी पंहिंजी सोच में पॉज़िटिव थियणो आहे नेगेटिविटी जेका आहे मनफ़ी सोच उहा माण्हू खे परेशान करे थी पोइ उहो माण्हू वञी थो करे दरिया में टपोड़े करे ॿी ॻाल्हि करे थो ऐं परेशान थिए थो उहा कैफ़ियत न अचे ऐं हर शइ जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि जेकॾहिं माण्हू कंहिं झंग मां लंघे थो ऐं उनखे ॿिन्ही पासनि खां कंडेदार लोढ़ो आहे वण आहिनि ॿूटा आहिनि त हू ज़रूरी न आहे त उन ई रस्ते खां वञी ऐं पाण खे फासाए ॾिसे ॿियो बि त को रस्तो हूंदो निकिरण जो सॼे खाॿे को त को रस्तो हूंदो न मंज़िल ते पहुचण जो नौजवान इहा पंहिंजी जुस्तजू ऐं उमेद उहा ख़तम न कनि ऐं पंहिंजो पाण ते हुनखे भरोसो हुजे पंहिंजी क़ाबिलियत ते पंहिंजी सम्झ ते ऐं पंहिंजे शऊर ते ऐं जेकॾहिं कंहिं जाइ ते उहो कंफ्यूज़ आहे का ॻाल्हि हुनखे सम्झ में नथी अचे त पोइ हुनखे वरी लाज़मी आहे त उहो कंहिं उस्ताद सां पंहिंजे पीउ सां कॾहिं वॾे भाउ सां कंहिं सीनियर दोस्त सां इन बारे में सलाह करे अंदर में माण्हू मुसलसल पियो करे ऐं मनफ़ी सोच में पियो हुजे घर में अध मुंहुं थियो उहा कैफ़ियत जेका आहे सा ख़राब आहे उहो माण्हू पोइ अॻिते हली जेका थोरी घणी हुन में ख़ूबी आहे उहा बि डाउन थी वञे उन मां निकिरी अचो शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजा मसाला पंहिंजी तालीम पंहिंजियूं ॻाल्हियूं मां पंहिंजे ज़माने में को एक्स्ट्राऑर्डिनरी स्टूडेंट न हुयुसि नॉर्मल स्टूडेंट्स बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री ऐं ॿिया सब्जेक्ट ईंदा हुआ पर मूंखे मैथमेटिक्स न ईंदी हुई मां हुन में कमज़ोर हुयुसि हाणे उहा कमज़ोरी मां पंहिंजे मथे ते सुवार न कई मां जॾहिं ॾिठो थी आहे मैथमेटिक्स मूंखे सम्झ में नथी अचे त मां मैट्रिक करण खां पोइ इंटर में जॾहिं वियुसि त प्री मेडिकल ग्रुप में वियुसि चए बाबा मां हिन पासे वञा त उन में जंहिं पासे मूंखे मैथमेटिक्स नथी पढ़णु अचे सो इहे शयूं ज़माने में को बि माण्हू मुकमिल न आहे जेको सम्झे त मूंखे सभु कुझु ईंदो आहे हर माण्हू में के पॉज़िटिव शयूं आहिनि सलाहियतूं आहिनि के वरी अहिड़ियूं आहिनि जेके उहो नथो करे सघे उन ते पाण खे को परेशान थोरी करिणो आहे उनजो हल ॻोल्हणो आहे त यार जेकॾहिं मूंखे हीअ शइ नथी करणु अचे त भला हे था करे वठो खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजो भाउ हुयो उन चयो मूंखे सरकारी मुलाज़मत करणु न ईंदी आहे मां न कंदुसि उन वञी बिज़नेस कयो माशाअल्लाह सो इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें माण्हू खे ॾिसणो पए थो त जेका शइ मुंहिंजे तरक़ीअ में रुकावट थिए थी तबियत जे करे या ॿियनि जे करे उन जे पथर आॾो दीवार आॾो बीह न रहे पासो वठी निकिरी वञे ऐं खोड़ सारियूं राहूं आहिनि जिते माण्हू करे थो दुनिया जे मशहूरु साइंसदान आहे
उन जे उस्ताद ख़त लिखियो उन साइंसदान जी माउ ॾे, जंहिंमें लिखियईंसि त तुंहिंजो ॿारु पढ़ण जहिड़ो न आहे, तंहिं करे असां हिन खे स्कूल में नथा रखी सघूं। माउ जॾहिं ख़त पढ़ियो उन पुट खे न ॿुधायईं, उहो ख़त रखी छॾियईं ऐं छोकिरे खे चयईं हाणे मां तोखे घर में पाण पढ़ाईंदसि, स्कूल में मां नथो वञे। उन पंहिंजे ॿार खे उहो पढ़ाए करे जॾहिं उहो तमामु वॾो थियो, मरी वई माउ, त उन जे पुट उहो ख़त पढ़ियो ऐं हैरान थी वियो त मां अॼु वॾो साइंसदान थियो आहियां, मूंखे जेकर इहा मां ख़त ॾेखारियां त शायदि मां पढ़ी न सघां। त इहा ॻाल्हि सभिनी सां थींदी आहे, इहा ॻाल्हि सभिनी सां थींदी। ज़बरदस्त सर, तव्हां ज़बरदस्त ॿुधायो त ज़ाहिर आहे जेका प्रॉब्लम्स आहिनि सोसाइटी में, जेकॾहिं तव्हां शेयरिंग कंदव त बहितर रहंदो। शेयरिंग ई जेका आहे उहा तव्हांजी ग्रो कंदी ऐं तव्हां ग्रो थी सघो था। उहो तव्हांजो शायदि मेंटोर जेको आहे तव्हांजो टीचर हुजे, तव्हांजी मदर हुजे, तव्हांजो फादर हुजे, तव्हांजो जेको आहे को भलो दोस्त थी सघे थो। मोस्टली अॼु जो मसइलो इहो आहे नौजवान जो, जेको असांजो नौजवान प्रॉब्लम खे ॾिसंदो आहे उहो सम्झंदो आहे त जो प्रॉब्लम ख़तमु थियण वारो न आहे, हीउ जबल वांगुरु आहे जेको शायदि असां पार कोन करे सघंदो। पर दोस्तो, जीअं सर ॿुधायो त प्रॉब्लम तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं तव्हां शेयरिंग कंदव ऐं तव्हां मज़बूत थी बीहंदव। तव्हां को ज़ाहिर प्रॉब्लम ईंदो आहे त उनजो अल्टरनेटिव बि हूंदो आहे, उन अल्टरनेटिव खे ॻोल्हण जी तव्हां सर्च कंदव। जीअं साईं पंहिंजी लाइफ में ॿुधायो त जेकॾहिं मैथ में सही न हो त साईं जेको आहे उन में आयो मेडिकल में अॻिते ग्रो कयो ऐं माशाल्लाह सां PhD ऐं ॿियनि में अची सर्व कयईं गवर्नमेंट जे इदारनि में। हाणे साईं जो असां सवाल जेका असांजे सोशल मीडिया खां आया आहिनि उन्हनि सां पुछंदासीं, उन्हनि जे दोस्तनि सां जेका कया आहिनि। हिकु दोस्त आहे डॉक्टर सिराज आहे, उन्हनि पुछो आहे त छा लैंग्वेज जेका आहे उहा मुआशरे में अहम आहे या उहा जेका आहे तालुक रखे थी, को असरु रखे थी किरदार ते? लैंग्वेज सिखण जे लाइ अहमियत रखे थी। मां जॾहिं रशिया में वियुसि PhD करण त मूं वटि ऑप्शन हुयो त मां इंग्लिश में कयां या रशियन में कयां। इंग्लिश में करणु मुंहिंजे लाइ आसान हुयो, रशियन में इंतिहाई ॾुखियो हुयो, पर मां रशियन में PhD कई। सबबु इहो त मां उहा लैंग्वेज सिखां। जॾहिं मां उहा लैंग्वेज सिखी त पोइ मां उन्हनि जे माशरे खे सम्झियो, उन्हनि जूं ॻाल्हियूं सम्झियूं। तंहिं करे लैंग्वेज जेका आहे कंहिं बि सिलसिले में रुकावट न आहे, पर लैंग्वेज तरक़ीअ जो ज़रियो आहे। उनखे अॻिते वधाइण लाइ तव्हां इस्तेमालु कयो। ऐं असांजे हिन माशरे में जेको हींअर मौजूदु आहे उन में अंग्रेज़ी ज़बान तमामु वॾी अहमियत रखे थी। दुनिया जी हिकिड़ी इंतिहाई शाहूकार तरीन ज़बान अंग्रेज़ी आहे, जंहिंमें दुनिया जो हर मौज़ूअ ते सवें हज़ारें किताब तव्हां वञो गूगल ते डाउनलोड कराए पढ़ो। तंहिं करे लैंग्वेज खे पंहिंजे आसानी जो ज़रियो बणायो ऐं अॻिते वधो। तव्हां ज़बरदस्त ॿुधायो त ज़ाहिर आहे लैंग्वेज जेका आहे हिकु सिखण जी लाइ आहे ऐं सिखो ऐं लैंग्वेज अची सघे थी, उन में को प्रॉब्लम न हूंदो। तव्हां जेको आहे एट द एंड में कुझु तव्हां पंहिंजे जेको आहे कंक्लूजन ॾियणु चाहियो, मैसेज ॾियणु चाहियो असांजे नौजवाननि खे, असांजे प्रोफेशनल खे, असांखे जेका कैरियर में जेका एक्सील करे रहिया आहिनि, कमु करे रहिया आहिनि ऐं उहे अॻिते वधणु था चाहिनि, उन्हनि लाइ को आख़िर में को मैसेज हुजे ज़रूरु तव्हां शेयर कयो। मुंहिंजो हिकिड़ो ई मैसेज आहे जेको मां दोहराईंदो रहियो आहियां हर जाइ ते, ऐं उन ते पाण अॻ में अमल कयो आहे। ड्यूटी ते सभ खां पहिरियों पहुचो, कहिड़ी बि ड्यूटी हुजे। तव्हां दुकानदार आहियो, बिज़नेस कयो था, सरकारी ऑफिसर आहियो, उस्ताद आहियो, डॉक्टर आहियो, इंजीनियर आहियो, हारी आहियो, कुड़मी आहियो, पर अॻिते पहुचो। तमामु ज़बान जी मशहूरु चवणी आहे, एन अर्ली बर्ड गेट्स द वर्म। उहो पखी जेको सुबुह सां सवेल उथी ऐं वञी तलाश करे थो, उनखे पंहिंजे खाधे लाइ जीत पहिरियों मिले थो, ॿिया पचनि था, रची था वञनि पिया। तंहिं करे सभ खां पहिरीं पंहिंजे ड्यूटीअ खे कयो। जंहिं बि इदारे में कमु कयो उन इदारे सां वफ़ादारी कयो। मुंहिंजो ईमान आहे उहे इदारा, उहे माण्हू, उहे बिल्डिंग्स
उन शख़्स खे दुआऊं कनि थियूं। तव्हांजो जेकॾहिं हथ मथां आहे त उहो हथ मथां रब खे वणे थो, उन हथ खां जेको हेठां आहे कोशिश करियो त पंहिंजे उन हथ ज़रिए ॾियो, चाहे रुपयो ॾियो चाहे 5 रुपया ॾियो, पर ॾियो। ऐं जेको कुझु तव्हांखे मिले थो उन में सवर आर पेर ढिघेरियो। ज़रूरी न आहे त हर माण्हू वटि हर क़िस्म जूं गाॾियूं हुजनि, ज़रूरी न आहे त माण्हू वटि हर क़िस्म जूं फैसिलिटीज़ हुजनि, पर जेको कुझु आहे उनजो क़दुरु कयो त तव्हांखे अञा वधीक मिलंदो। ऐं माशरो क़दुरु करे। एट द एंड ऑफ द डे जॾहिं तव्हां रिटायर कयो था या हीअ दुनिया छॾियो था या तव्हां कयो था, माण्हू तव्हांखे यादि। तव्हां ॾिसो सिंध में 15, 16, 18 जेके वाइस चांसलर कमु कनि था, पर निसार सिद्दीकी साहब खे जेतिरी इज़त मिली ऐं जेतिरो माण्हू हुनखे यादि कनि था एतिरो ॿियनि खे मिली। ठोस मिसाल आहे तव्हांजे साम्हूं इन जो को। हा, हाणे उहा हुनखे इज़त कीअं मिली, हुन इदारे खे ठाहियो। हालांकि इहे मौक़िया त ॿियनि बि त इदारनि जे सरबराहनि खे मिलिया आहिनि न, उहे न ठाहे सघिया। जंहिं ठाहियो उनखे सिंध जे माशरे मुल्क की तरफ़ां इज़त मिले थी ऐं उनखे यादि कयो वञे थो। ऐं इज़त तॾहिं मिले थी जेको माण्हू कमु करे थो, महिनत करे थो। ज़बरदस्त सर, तव्हां ज़बरदस्त मैसेज ॾिनो त ज़ाहिरी आहे जेको नौजवान आहे उहो पंहिंजूं शयुनि खे हिकिड़ो त शेयर करे, ॿियो चाहे उहो इल्मु हुजे, चाहे पंहिंजी सर्विसिस हुजे, चाहे कहिड़ी बि फील्ड में आहे त उहो शेयरिंग करे ऐं पंहिंजो नालो जेको आहे तॾहिं कमाए सघे थो जॾहिं उन सां कमिटेड हूंदो। शेयरिंग ऐं कमिटमेंट ज़रूरी आहे इन शयुनि लाइ। त तव्हांजी वॾी महिरबानी सर, तव्हां असांजे प्लेटफॉर्म ते आया ऐं तव्हां जेको आहे असांखे ऐं असांजे नौजवाननि खे जेको आहे हिकु नए तरीक़ा ॿुधाया। दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त साईं जो जेको ग्रुप आहे उन जे सिलसिले में मां जेका यूट्यूब ते वीडियो रखंदुसि उन में लिंक बि रखंदुसि। जेकॾहिं तव्हां उन ग्रुप ते वेंदव त तव्हांखे काफ़ी इंफॉर्मेशन मिलंदी, तव्हां से असां उहो लिंक रखंदासीं। जेको बि जंहिं बि सिलसिले में रहनुमाई खपे त तव्हां उन ग्रुप ते पंहिंजो कोई बि क्वेश्चन छॾियो ऐं तव्हांखे उहो। ऐं वधीक तव्हां सिंध हेल्प खे बि सब्सक्राइब करे सघो था। सिंध हेल्प जेका आहे अॻिते जेको आहे सिंध हेल्प ते वधीक लर्निंग माइंड्स अचण वारा आहिनि जेके असांखां पंहिंजो एक्सपीरियंस, पंहिंजो जेको आहे लाइफ में अचीवमेंट्स आहिनि ऐं उन्हनि जेको ज़िंदगीअ में उहे टॉपिक्स, उहे उनवान्स जेका असांजे मुआशरे में या असांजे नौजवाननि में जेका उभाम पैदा करे रहिया आहिनि ऐं उहे सिखणु चाहिनि था त असां हिननि शयुनि खे असां हीअं अप्लाई करे असां कीअं पंहिंजी मुआशरे में पंहिंजो हिकिड़ो इम्पैक्ट छॾे सघूं था। त कीप लर्निंग, कीप रीडिंग। तव्हां असांजे सिंध हेल्प खे सब्सक्राइब कयो यूट्यूब जे चैनल खे ऐं इनशाला जेको आहे तव्हां वधीक सिखंदव। अल्लाह हाफ़िज़।